नासरीन पड़े ही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चीन सां नतीजा ॾींदड़ ॻाल्हियूं थियूं आहिनि। आलमी तकरारनि खे हल करण सां बहितर नतीजा साम्हूं ईंदा। न्यूयॉर्क में पड़े ही ख़बरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 2010 में पाकिस्तान भारत सां ओपन ट्रेड जो आगाज़ कयो हो। असां सियासती ख़तरो खणण लाइ तयार हुआसीं त शायदि मस्बत जवाब मिलंदो। बदकिस्मती सां उहा सूरतहाल नाहे। भारत तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत में मुसलमाननि सां जेको सलूक थी रहियो आहे उहो मज़म्मत जोॻो आहे। आलमी दुनिया खे भारत जे रवैये जो नोटिस वठणु घुर्जे। असां समूरनि दोस्त मुल्कनि सां गॾु भारत सां बि बहितर लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। कश्मीर मसइले जे हल खां सवाइ भारत सां ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। नासरीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त पड़े ही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चीन सां नतीजा ॾींदड़ ॻाल्हियूं थियूं आहिनि। आलमी तकरारनि खे हल करण सां बहितर नतीजा साम्हूं ईंदा। न्यूयॉर्क में पड़े ही ख़बरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 2010 में पाकिस्तान भारत सां ओपन ट्रेड जो आगाज़ कयो हो। असां सियासती ख़तरो खणण लाइ तयार हुआसीं त शायदि मस्बत जवाब मिलंदो। बदकिस्मती सां उहा सूरतहाल नाहे। भारत तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत में मुसलमाननि सां जेको सलूक थी रहियो आहे उहो मज़म्मत जोॻो आहे। आलमी दुनिया खे भारत जे रवैये जो नोटिस वठणु घुर्जे। असां समूरनि दोस्त मुल्कनि सां गॾु भारत सां बि बहितर लाॻापा जा ख़्वाहिशमंद आहियूं। कश्मीर मसइले जे हल खां सवाइ भारत सां ॻाल्हियूं मुमकिन नाहिनि।